अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 22 4/7/1982 ईस्वी सुबुह। राति तमामु देर सां सुतासीं, आधी असुर ताईं जाॻंदा रहियासीं। कलाकनि जा कलाक गरमा गरम बहस हलंदो रहियो। ॻाल्हि निकिती उतां त आया ख्वाजा फरीद, जेको मीम जे चवण मुताबिक़ बहावलपुर जे नवाबनि जो दरबारी शाइर, कसीदा गो ऐं पीर हो, ऐं जंहिं ते नवाब साहिबान पंहिंजे अवाम दुश्मन मफ़ादनि लाइ कब्ज़ो जमायो वेठा हुआ ऐं खेसि इस्तेमालु करे पंजाब में सिराइकी तहरीक ते रुजत परस्तीअ जी मोहर पिया हणनि, तंहिंखे मजमूई तौरु तरक़ी पसंद अवाम दोस्त शाइर कोठे सघिजे थो या न। उतां बहस अदब, क़ौमी तहरीक, मार्क्सिज़म लेनिनिज़म, लकीर जी फ़क़ीरीअ में अड़ियल मार्क्सिज़म लेनिनिज़म, मशीनी मार्क्सिज़म, हिक तरफ़ाई पुराणा गीत पिया हलनि। नज़र लागे राजा तोरे बंगले पर, जो मैं होती राजा बन के कोयलिया, कोहूक रहती राजा तोरे बंगले पर। पंजाबी महाजर नकली मार्क्सिज़म लेनिनिज़म संदन क़ौमी तहरीकुनि ख़िलाफ़ बुग़्ज़ ऐं चालू पीपल्स पार्टीअ जी पंजाबी महाजर तरक़ी पसंदनि जे क़ौमी मसइले बाबति शावनिस्ट ग़ैर मार्क्सी लेनिनी नज़रियनि वाट रुजत परस्तीअ जे ग़लबे ऐं जवाबी इनक़िलाबी ऐं संदन उन ॻाल्हि में हिसे ऐं संदन तारीख़ी जवाबदारी तसौफ़ इस्लामी जमहूरी तहरीक जी अवाइली दौर उन ते जागीरदार फ़ौजी रुजत परस्तीअ जे कब्ज़े ताईं फहिलिजी वई। 2-3 ॾींहं अॻु जदली मादलियत जी बुनियादी उसूलनि ते काफ़ी ॻाल्हि ॿोल थियल हुई, उन करे उन्हनि उसूलनि जो बि ज़िक्र आयो। मतिलबु त वॾो जंगाण हलियो, अञा लेटियासीं मस त रोज़े जी सहरी ॾियण वारो अची सहिड़ियो। 5/7/1982 ईस्वी। अॼु तबियत ठीकु कान्हे, पेट में सूर अथमि। एंटाक्स जी अधु गोरी वरिती अथमि, ॿाहिरि वेठो आहियां। कल्ह ॾाढी गर्मी हुई, अॼु बि आहे। अॼु मौजूदु फ़ौजी राज खे 5 साल पूरा थिया आहिनि, पर ॾिसिजे थो त अञा कासे मां पार्टी बि कान पेठी आहे। सिजु खुटे या ॿिजु खुटे वारी नियत अथनि, हजाम आयो आहे, वार ठहरायां। 6/7/1982 ईस्वी। मीम चवे थो त लस्सीअ करे पेट में सूर थो पए। बहरहाल कल्ह शाम जो रोज़ेदारनि वारी लस्सी पीतमि, अॼु कोन पीअंदुसि। सूर कुझु घटि आहे, राति खां डबल पहिरो शुरू थी वियो आहे। मोहतरम जनाब शेख अज़मत जा करतब आहिनि, 24 कलाक सिपाही मथां टूरा थिया बीठा आहिनि। चओ त कर वात में थो पवेनि। ॾींहं ॿ ॾिसूं था, वेही सिंगनि खे कन बि कटाए आई वारो कमु थियो आहे। टियों ॾींहुं सुप्रीडेंट खे अंदरियूं दरवाज़ो राति बंदि न करण बाबति यादगिरी ॾियारियमि त डबल पहिरो शुरू थी वियो। सुभाणे नज़रबंदीअ जो ही मुदो ख़तमु थी रहियो आहे। परीहं नओं मुदो शुरू थींदो, जेसीं नओं लेटर वार्ड में न पहुतो आहे, तेसीं मीम वेठो ख़बरूं करे त तूं सुभाणे आज़ादु थी वेंदे। त पोइ छा कंदे? बाक़ाइदे विहारे सुठो प्रोग्राम तयारु करायई त फलाणे खे मुंहिंजा सलाम ॾिजो, फलाणे सां मिलिजो, फलाणे खां फलाणो कमु कराइजो, मुंहिंजे घर मुल्तान वञिजो, उते नश्तर इस्पताल जे डॉक्टरनि खां तपास कराइजो, वग़ैरह वग़ैरह। अॼु कुझु ॾींहुं घटि गरम आहे, राति त गर्मीअ दंग करे छॾिया। चओ त कंहिं खूरे में पिया हुआसीं। कल्ह फूल्स डाए नाविल पूरो कयमि। 500-600 सिफ़ा अंग्रेज़ीअ जा माना, सिंधीअ जा 2-2.5 हज़ार सिफ़ा। नाविल जूं तारीफ़ूं के थियल आहिनि छा? पर चओ त कर टीप काटे चढ़ियो आहियां। नाम निहायत जदीद अदब वारो साॻियो पोड़ो पुराणो रिंगट त दुनिया बेमाना आहे, सभु कुझु बकवास आहे, बहितर ज़िंदगीअ जो तसवुरु फज़ूल आहे, कुझु कोन्हे, प्यार सचाई वफ़ादारी क़ुर्बानी जिद्दोजहद कामयाबी नेकी इनक़लाब सभु फज़ूल, कुझु कोन्हे, सभु बकवास। जेको उन अदबी चरस ऐं आफ़ीम ते हिरियो सो छुटो। असांजे सिंधी अदीबनि मां केतिरा ॾिसणा वाइसणा उन गंदे नशे में वरतल था ॾिसजनि, जेको मौक़े परस्ती, कमु चोरी, सुस्ती, लापरवाही, बेईमानी, बुज़दिली, दोखे ऐं गद्दारीअ लाइ ज़हननि खे तयारु करे थो। दिमाग़ खे उन मुसलसल बोरियत जे अज़ाब खां छॾाइण लाइ शोलो ख़ौफ़ जो इनक़लाबी नाविल डान बहता रहिया वरी पढ़णु शुरू कयो अथमि। शाम 3 बजा गर्मी पूर करे छॾिया आहिनि। गर्मीअ में मीम तूरीअ जो हलवो ठाहियो आहे, सो वेठा खाऊं। पेट जे सूर जो अलाए छा थींदो, वधंदो या घटिजंदो।
इंग्लैंड ऐं जर्मनीअ जे विच में फुटबॉल जी मैच पिया ॾिसूं। आउं कोन ॾिसां पर ही खोलियो वेठा आहिनि, लाचारी ॾिसणो पवे थो। आले चर्चल ज़ोर ऐं आले हिटलर कमज़ोर आहिनि। 8/7/1982 ईस्वी राति 10 बजे चित्रहार हले पियो। राजेश खन्ना ऐं शबाना आज़मी दो गानू पिया ॻाइनि। तुम्हें ये ज़िद थी कि हम पुकारें, हमें ये उम्मीद कि तुम पुकारो। राति फिल्म रिवाज हुई। संजीव माला सिन्हा ऐं शत्रुघ्न सिन्हा हुआ। वक़्तु पास थियो। कल्ह नज़रबंदीअ जो नओं हुकुम अचणो हो, न आयो। घोड़ कयुमि त मूंखे कढो, छॾियो त घर वञा। शाम जो गुलज़ार ऐं नऊं जेलर मुश्ताक अवान आया। चयऊं त मथियां चवनि था त नज़रबंदी वधाए रहिया आहियूं, आर्डर ईंदो। चयमि ठहियो। अॼु चयऊं त अञा बि आर्डर कोन आयो आहे। असांजा तजिया ऐं तबसरा ॿुधण वटां हुआ। सॼो ॾींहुं धोती ॿध धोती छोड़ वारो कमु हो। मीम जो चवणु आहे त नज़रबंदी वधाइण जो फ़ैसिलो अञा न थियो आहे। थी सघे थो त परीहं कनि, छॾे बि ॾियनि। 9 तारीख़ ख़ैर सां गुज़रण जो इंतज़ारु कंदा हुजनि। बेगम कान वेई आहे। परीहं ॾिसूं त 15 तारीख़ केरु अचे थो या न। जे हा त केरु। गर्मीअ सबबु कलम खणण ते बि दिलि नथी थिए। हिकु नऊं जोड़ो पियो ॻाए, मौसम मौसम लोली मौसम। अॼु हाई कोर्ट में सूबनि जे समूरनि तालिके ज़िलई बारनि जे सदरनि ऐं सेक्रेटरियुनि जी गरजाणी हुई। उन में आइन जी बहाली ऐं नज़रबंदनि जी आज़ादीअ जा सवाल एजेंडा ते हुआ। सुभाणे हड़ताल आहे। सरकार बि जुज़वी शिरकत कई आहे। ॾिसिजे त छा थो थिए। बैरूत में फ़लस्तीनी अञा वेठा आहिनि टांडनि मथां। अॼु मोहतरम अज़मत शेख साहिबु आयो हो। ॾाढो मिठो, ॾाढो नरम, अदब ऐं एतिराम में ॿुॾल। नई डिप्टीअ मीम खे चयो त आउं तव्हां वटि ईंदुसि। नऊं डिप्टी निस्बतन शरीफ़ माण्हू थो ॿुधिजे। नऊं प्रोमोट थियो आहे त बि अॼु ई स्टाफ खे टोकियई त मुलाक़ातुनि सां फज़ीलत सां हलो। हाणे सवाइ अज़मत जे बाक़ी 3 जेलर ऐं डिप्टी निस्बतन ठीकु माण्हू आहिनि। सुप्रिटेंडेंट कुझु थधो आहे, अॻूणी गर्मी कान्हे। अॼु सुबुह जो मुलाज़िम ॻच वक़्तु फांसी चढ़ंदड़नि ऐं फांसी मिलण बाबति पंहिंजा मुशाहिदा ऐं तजुर्बा वेठे ॿुधाया। सियालकोट जे हिकिड़े मिसकिन क़ैदीअ जी ॻाल्हि ॿुधाइण लॻो। हेडवार्ड चयो त हिन खे वेंजारियो। सियारो हो, गरम पाणी ॾिनोसीं, वेंजो कपिड़ा खणी चुमे पाताईं, निमाज़ पढ़ियाईं, ज़ोर शोर सां चिटे आवाज़ में क़ुर पाक जी तिलावत कयाईं। आवाज़ में को सुर कोन होसि। हथ पुठियां ॿधाऊंसि, कुझु सख़्तु ॿधी विधाऊंसि। हूअं हथ पुठियां जेतिरो सख़्तु ॿधल हूंदा ओतिरो फ़ाइदो, साह ओतिरो आराम सां निकिरी वेंदो। चयईं हाणे मूंखे वठी हल, मूंखे सूर थो थिए। मूं चयसि अञा सुप्रीडेंट, माजिस्ट्रेट ऐं डॉक्टर अचणा आहिनि, थोरी देरि हूंदी अञा, पर ख़ैर हल वठी आयोसांसि। सभिनी खे सलाम कयईं। जलाद खे चयईं झटि कर, हाणे देरि न कराए। हिन बि सेकंड कराए वरिता। कारी टोपी पाराए सेकण में रसी ॻिचीअ में ॿधी वरिताईं। सुप्रीडेंट अखि जो इशारो ॾिनो, हिन खणी झटको ॾिनो। रसी बि कान चुरी। हमरा हिमथ भरियो हो। बदन जो घाटो, जीअं माण्हू बदन में भरियल हूंदो तीअं साह हिकदमि ऐं आराम सां निकिरी वेंदो। हल्कनि माण्हुनि खे मिंट अधु लॻे थो, भरियलनि खे न। पहिरियुनि झटकनि सां ई मणको टुटियो वञे, माण्हुनि खे ख़बर ई नथी पवे। पुराणे कंहिं ज़माने जी फिल्म शमा परवाना में सुरैया निहायत ख़ूबसूरत ऐं शानदार रोल में ॻाए रही आहे। उहो ॻाईंदी बि पाण हुई। साम्हूं को पुराणे ज़माने जो एक्टर आहे, ज़बरदस्त थो ॾिसिजे, पर नालो अलाए छा अथसि। हाणे मशहूरु गानो पियो ॻाइजे, चलते चलते मेरे ये गीत यादि रखना, कभी अलविदा ना कहना, प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। इजो अंग्रेज़ी ॻाईंदड़ सखणी अची वई। लाजवाब, छा सूंहं, छा मुर्क, छा आवाज़। मीम सुभान अल्लाह वेठो करे। मैड्रिड स्पेन में थींदड़ आलमी कप फुटबॉल सेमीफाइनल मैच सियारे ज़रिए दहलीअ में ॾेखारी पई वञे। हींअर जालंधर स्टेशन खे दहलीअ सां ॻंढे उहा मैच हिन टीवी स्टेशन ते बि ॾेखारणु शुरू कई अथनि। असांजे टीवीअ ते बि पई ॾिसिजे। दहलीअ वसीले प्रोग्राम लाइव पिया ॾेखारीनि। मूं चयो आउं कोन ॾिसंदुसि, मूंखे निंड थी अचे। 11:30 थी विया आहिनि। मीम चए थो त पाण में रज़ानामो करियूं।
तूं 10 मिंट ॾिस, पोइ आउं आवाज़ु बंदि करे मैच ॾिसंदुसि। सुबुह जो मुलाज़िम चयो हो, तोबा ॾाढो ज़ुल्म आहे। 2 भाइर हुआ, संदन पीउ कावड़ में कंहिंखे सोटो हणी कढियो, हमरा मरी पियो। धणिन चयो, पोड़ी जज़ा मां छा सरंदो, सो संदसि 2 पुटनि ते फ़रियाद दाख़िल कयऊं त उन्हनि मारियो आहे। केस हलियो, फांसी टपील में बि फांसी। रहम जी दरख़्वास्त रद्द थी वई। जंहिं राति फांसीअ ते चढ़िया, मुंहिंजी मथनि ड्यूटी हुई। हू चए, अदा जो कहिड़ो हाल आहे? हू चए, अदा जो हाल ॿुधाए। 2 सफ़ा बेगुनाह। पछाड़ीअ जी मुलाक़ात ते राज अची गॾु थिया। जिनसी क़याम हुई। हिते अजीब नमूनो थींदो आहे। मरण वारो पोयनि खे दिलदारियूं ॾींदो आहे, पुछंदो आहे त मूंखे किथे दफ़न कंदव, हितां कीअं खणी वेंदव। पछाड़ीअ वारा ॾींहं त केतिरा दुनिया खां लातालुक़ थी वेंदा आहिनि, जीअं ई दुनिया खां मोकिलाए वेंदा आहिनि। असीं ज़ोर करे उन्हनि सां ॻाल्हाईंदा ऐं उन्हनि खे परचाईंदा रहंदा आहियूं त मतां मरी न वञनि। छो त फांसीअ खां अॻु केरु कैदी मरी वियो त असां ते वॾी जवाबदारी अची वेंदी आहे। कॾहिं इतफ़ाक़ थी पवंदा आहिनि। 2 भारतीय जासूस ते चयऊं, उन्हनि खे हिन जेल में फांसीअ चाढ़ियाऊं त रसो टुटी पियो। तकड़ में हिकदमि खणी पासे वारी फाईअ ते चाढ़ियाऊं। पछाड़ीअ जे ॾींहंनि में हर को घणो करे सची पची ॻाल्हि कंदो आहे। हिकिड़ो हमरा फांसीअ ते चढ़ियो, राति जो मुंहिंजी ड्यूटी हुई। मूं ॿुधो त हमरा बेगुनाह आहे। पुछियोमांसि, तो ही ॾोह कयो हो? चयाईं त मूंखे हिते कूड़ करण जो कहिड़ो ज़रूरु, मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर कान्हे। बाक़ी उन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर कान्हे त मूं ॿिया बि 4 खून कया आहिनि। हिकिड़ी कंवार क़त्ल कयमि, जेका महीनो अॻु परिणी हुई। आउं संदसि घर मां खाटो हणियो पिए वियुसि त जाॻी पई ऐं वठी घोड़ा कयईं। धकु हणी पूरो न करियांसि हा त मूंखे पकिड़े विझनि हा। मूंखे यादि आयो त असीं फाई घाट मां लॻोलॻि 10 क़दमनि ते वेठा उहे ॻाल्हियूं करियूं। 9/7/1982 ईस्वी सुबुह अंगण। यूसुफ बिजली फ्यूज़ करे हाणे ॿाहिरि काठियूं ॿारियूं चांहि पियो तयारु करे। नसीम बानू जान निसार अख्तर जो कलाम ॿुधाए पूरो कयो आहे। मीम कलामनि में ॿुॾो पियो आहे। काल्ह मुलाक़ात हुयसि, ॾाढो ख़ुशि थी मोटियो। बेगम साहिबा उन जिन्स शरीफ़ मञा थी ॿुधिजे जेका घर खां ॿाहिरि माण्हुनि में इनक़िलाबी हूंदी आहे ऐं घर में जदीद ऐं रोशन ख़्याल रुजत परस्त हचा हूंदी आहे। पुट मरीअ में दाख़िल करायो हुअईं, उनखे वठी आई हुई। कल्ह उतां पिंडीअ में पिणस आहे। कल्ह उतां थी मोटी त रवैयो कुझु बहितर होसि। उन ॻाल्हि करे ऐं पुट सां मिली ख़ुशि थियो। हैदराबाद जी सियासी क़ैदियुनि जो मज़ाक़ी नारो, मौला हाणे त फलाणी ॻाल्हि बि थी वई, हाणे त छॾाए। सो उहो नारो मूं खां ॿुधी वॾी महिनत सां पको करे वरितो अथसि। कल्ह चयाईं, मौला हुण त बचे बि मेकूं मामूं आखण लॻे आहिनि, हाणे त छॾाए। संदसि नंढड़े पुट खेसि घर में ॾिठो कोन्हे, सो सॾेसि थो मामूं। वॾो पुटु जॾहिं जेल भरिसां लंघंदो हो त चवंदो हो त अमी वो अबू का घर, हिन जे भाणे अम्मा जो घर हू आहे ऐं बाबा जो घर ही जेल आहे। आउं को सिंधी जुमिलो ॻाल्हाईंदुसि त कॾहिं कॾहिं रड़ करे चवंदो, ऐं साॾा सराइकी लफ़्ज़ बि तुसां सिंधीअ चुरागिदा। उहो असां सराइकियुनि जो लफ़्ज़ बि अवां सिंधियुनि चुराए वरितो। नंबरदार सां मीम कचहरियूं पियो करे। चए, शेखूपुरे ज़िले जी शर्कपुर शरीफ़ जो वेठल आहियां, 25 साल क़ैद पियो काटियां। फलाणी दरगाह जो मुरीद आहियां। मूं चयसि, भला दरगाह शरीफ़ वारनि का दुआ कई अथई या न? चए, सर जे दुआ थींदी आहे रोज़े सां, रोज़ो टुटो त पोइ दुआ कान लॻंदी। मूं चयो, रोज़ो कहिड़ो? चए, रोज़ो उहो त दुआ बेलोस कजे, का लालच न हुजे। पर जे माण्हू वठंदो ज़मीनूं, मेहूं, गऊं ऐं दौलतूं त पोइ दुआ कहिड़ी लॻंदी? सज़ाए मौत त कान आई हुई। 3.5 साल कोठीअ में सज़ाए मौत जे खोलीअ में रहियुसि। पोइ जज असलम रियाज़ हुसैन गवर्नर थियो त उन कोठी टोड़े सज़ाए मौत ख़तमु करे जनम टीप ॾिनी। फीसबीलिल्लाह थी वई। असांजो केर बि कोन हो। इतफ़ाक़ सां थी वई, न त खिली हेसी ताईं हॾा बि सड़िया पिया हुजनि हा। कंहिंखे मारियो हुयई? ना जी ना, मारियो मुंहिंजे सोटनि, उहे छुटी विया। ऐं हिकिड़ो ॿियो सोट आहे, से रे गुनाह आहीअ में अची वियासूं खिली।
क़त्लु थियो त मूं सारियुनि जे वर पे कई, बसि अची टोड़ो विधाऊं। चए तो क़त्लु कयो आहे खिली। असांजा सौट जन मारियो हो, से कई ॾींहंनि खां पोइ हथ आया ऐं छुट्टी बि सभिनी खां अॻु विया। बसि साईं, असीं ॿराड़ीअ जा बेअक़ल हारी माण्हू, ॿियो जेल बि मत मां कढी छॾियो आहे। मुशक़त बि करियूं ऐं ॾींहं में 10 दफ़ा ज़लील बि थियूं। थोरो थिए त हल पेशी थी त माफ़ी चट, साल ॿिया बि काटणा पइजी वेंदा। मारू मोचड़ा जुदा, बसि सरजी ग़रीब जो आहे अला। वरी पंहिंजे पासे जे हिकिड़े मौलवी साहिब जी तारीफ़ करणु वेठो त उहो शहीद थियल क़ुर शरीफ़ माण्हुनि खां वठी उन्हनि जे बदिरां नवां क़ुर शरीफ़ थो ॾिए। चए साईं कमु इहो, ॿिया सभु कूड़ा। असां चयो बेशक, सुबुह जो ड्यूटीअ वारो मुलाज़िम बरकत ज़ात जो अवान आहे। अॻूणो मुशक़ती तारिक बि अवान हो ऐं मोहतरम शेख अज़मत बि अवान। शेख पीरी मुरीदीअ जे करे आहे। कल्ह कलाम वेठे पढ़ियोसीं सुल्तान बाहुअ जो, उहो बि अवान। नऊं असिस्टेंट मुश्ताक बि अवान। मूं अॼु वेही चयो त हाणे त अवान मुल्क खे वराए विया आहिनि, जेल में रुगो अवान थी विया आहिनि। हाणे त हीउ मुल्क छॾिजे। गवर्नर मलक अमीर मोहम्मद अवान मां जिंद छुटी त वरी वज़ीर ॿियो अवान मथां नाज़िल। मीम चयो अवान अञा ॿिया बि आहिनि। मूं चयो मसलन। चयाईं मोहम्मद ख़ान डाकू, जनरल मलक, जनरल इकबाल ऐं ॿिया कई जनरल ऐं आला ऑफिसर। मोहम्मद ख़ान डाकूअ बाबति ताज़ो बयानु आयो हो त अयूब खे मुल्तान में क़त्लु थिए कयाईं। पाण बि अख़बारी इंटरव्यू में क़बूल कयाईं त बराबरि अयूब हवाई जहाज़ लाहिण बिना मुल्तान मां हलियो न वञे हा त मुंहिंजो इरादो खेसि मारण जो हो। मीम चयो ग़रीबनि जो हामी हो, पाण 100 एकड़नि जो मालिक आबादगार आहे। पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी ज़ाती हुकूमत क़ाइमु करे वेठो हो। अणपढ़ियल आहे, फ़ौज में हवालदार हो, उतां भॼी आयो हो। वॾा वॾा माण्हू मारियाईं। सेशन कोर्टनि मां 7 फांसियूं ऐं 237 साल क़ैद मिलियल होसि। भुटे साहब वारी आम माफ़ीअ में 4 फांसियूं टुटी जनम क़ैद में तब्दील थी वियूं, बाक़ी 3 रहिजी वियूं। इतफ़ाक़ सां आउं उन वक़्तु वज़ीर क़ानून होसि, सो काग़ज़ खणी हथो हथ गवर्नर खां 3 फांसियूं माफ़ कराए जनम क़ैद में तब्दील कराए आयुसि। पोइ समूरियुनि सज़ाउनि खे कंक्रीट कयमि। 100 सालनि जी सज़ा खे घटाए आणे थोरी ते छॾियमि। मथां ॿी फांसी आयसि, उहा हाई कोर्ट मां जनम क़ैद थी। हाणे काटे अची चढ़ियो आहे। तमामु तेज़ बहादुर ऐं चालाक माण्हू आहे। हटणु हराम अथसि। सोचियां थो त इंसानु कीअं न वाक़ई कपह खां कौरो नरम ऐं लोह खां ॾाढो आहे। कल्ह अज़मत शेख ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे चयो त फलाणो जेल जो डिप्टी सुप्रीडेंट चवंदो आहे त मथां आसमान आहे, हेठि पंहिंजे नाले फलाणो आहे, ॿियो को बि हरामी कोन्हे। मुंहिंजो नालो ॿुधी ज़ालुनि जा कचा ॿार किरी पवंदा आहिनि। मूं चयो हर ज़ालिम ईअं चवंदो आहे, चाहे ज़ालिम वॾेरो हुजे, चौधरी, सरदार ऐं ख़ान हुजे, कामोरो ऐं मैजिस्ट्रेट हुजे, या जेल ऐं पुलिस या फ़ौज जो ऑफिसर। ॿधल ऐं बेवाह खे हथियार कैदीअ सां विड़ी पाण खे सोरमू सम्झण वारो कामोरो, या पंहिंजे बेहथियार अवाम खे दॿाइण वारो हाकिम अहिड़ो सूरमू आहे जहिड़ो पींघे में पियल अबम ॿार खे घुटो ॾियण वारो गुंडो मासूम ॿारनि, औरतुनि ऐं क़ैदुनि अॻियां पंहिंजी दिलेरी ॾेखारण वारनि माण्हुनि खां वधीक बुज़दिल ऐं बेग़ैरत माण्हू दुनिया ते थियणु मुश्किल आहे। ॾिठुमि त हमरा पीलो पइजी वियो आहे। मूं ॻाल्हि जारी रखी, मुड़ुस खां ज़ोर उहो जेको खुले मैदान में हिक जहिड़नि हथियारनि ऐं हिक जहिड़नि हालतुनि में बराबरीअ जी हालत में पंहिंजी जेसिन ऐं जोड़ सां विढ़ी सोभ खटे। चवंदा आहिनि अभरे तां झलियांसि त झलिजे ई न, ॾाढे ते बचियांसि त उथे ई न। सो भाड़ियो छल न कंहिं बेवाह मुड़ुस तां पवे, झल ई न ॾींदो, ऐं छल न कंहिं ॾाढे ते नज़र पवेसि, पुछ लटकाए बूट चटींदे बसि न कंदो। हमरा पल लाइ ॿुॾी वियो, थोरो सही धक पचाए चयाईं त को ग़लती कंदो त उनखे सज़ा त ॾियणी आहे, कानून मुताबिक़ कार्रवाई करणी आहे। मूं चयो कानून जी पाण खे ख़बर आहे त कंहिं ठाहियो आहे, कंहिं लाइ ठाहियो वियो आहे, कीअं हलायो पियो वञे, पर उन मूजिबि बि सज़ा मुनासिब हद ताईं हुजे। चयाईं जनाब के माण्हू बि ॾाढा बदमाश आहिनि। मूं चयो मसलन। चयाईं तंहिं ॾींहुं हिकिड़ो नओं कैदी सज़ा वठी आयो, तलाशी वठणु न ॾे, आकड़ ॾेखारे, वॾे साहब वटि महिमान वेठा हुजनि, उन करे सूर पी थधाईअ सां कमु टपायोसि
अंदरि वठी वञी बंदि वार्ड में पूरी मरमत कईसूंसि। 60 खनि बेड हयासूंसि ॻे ते। पेशाब अची वियुसि, सॼो रतो रत थी वियो। माफ़ियूं वरिताई, तोबूं कयाई। ॿिए ॾींहुं डिप्टी साहिब अॻियां पेश थियणो हो, वठी वियुसि। डिप्टी साहिब चयसि त हाणे तुंहिंजे मग़ज़ मां हवा निकिती आहे न, कननि में हथु विझी तोबा कर त आईंदा वरी बदमाशी न कंदुसि। त चए छाजी तोबा? वरी खणी दसियोसि। उघाड़ो करे माण लॻसि। डिप्टी संदसि बदन ते ज़ख़्म ॾिसी घबराइजी वियो। चए ही त पूरो थियो पियो आहे, खून ॻिचीअ में विझणो अथव छा? वठी वञूसि। हाणे सभिनी खे आङूठो ॾेखारियो पियो हले, कमु करे त वस वारो, न करे त वस वारो। कोहंदासूंसि त कोन। अहिड़ा अहिड़ा हरामी पिया आहिनि, उन्हनि खे छा कजे। उते मूंखे उहो वाक़ियो यादि पियो जेको मीम कुझु ॾींहं थिया जो ॿुधायो हो। चयो हुआईं आउं कैंप जेल मां हेॾां बदिली थी पे आयुसि। ट्रक में ॿिया बि कैदी हुआ। हिकिड़ो सफ़ेद पोश कैदी मूंखे हथु ॾेई चवणु लॻो, साईं आउं तव्हांखे सुञाणा थो। ख़बरूं पुछियोमांसि त चयाईं त फलाणो आहियां, MA पास कयमि, लेक्चरार थियुसि, मथां खून जे केस में फासी वियुसि। कल्ह जनम टीप मिली अथमि, कोट लखपत जेल वठियो पिया हलनि, उते टीप काटणी आहे। मूं सम्झायुसि त ही पंजाब जो हिकिड़ो सभ खां रहज़न जेल आहे, हिन खे फ़ौजी कैंप करे लेखींदा आहिनि। उन में सम्झ सां रहणो आहे ऐं को बि अजायो फॾो फसाद करिणो न आहे। माण्हू शरीफ़ क़िस्म जो हो। चयाईं जनाब असीं बुनियादा ऐं अशराफ़ माण्हू फॾे फसाद खां परे भॼंदड़ आहियूं। कज़ा फाज़ाए विधो आहे, इनशाला का घटिताई कान थींदी। अंदरि गिड़ियासूं त हिननि खे चयाईं त पट ते वेही रहो। कंधु हेठि करे हू वेही रहियो। ॿियनि सां गॾु मूंखे ऑफिस में को कमु हो, सो उते वेठुसि। थोरी देरि खां पोइ डिप्टी सुप्रीडेंट जेल में दाख़िल थियो। शहज़ादो अज़ीम हीअ एतराम में उथी बीठो। असिस्टेंट पुछुसि छो बीठो हुए? हिन चयो एतराम तौरु उथी बीठुसि। वठी डिप्टी सुप्रीडेंट अॻियां पेश कयाऊंसि त ही बिना इजाज़त उथी बीह रहियो। शहज़ादे चयसि अड़े छो? हिन अंग्रेज़ीअ में चयो जनाब तव्हां ऑफिसर आहियो, एतराम तौरु उथी बीठुसि। डिप्टीअ चयसि अड़े मूंसां अंग्रेज़ी थो ॻाल्हाई? हिन अंग्रेज़ीअ में चयो हुज़ूर आउं MA इंग्लिश आहियां। चयाईं वरी अंग्रेज़ी? आदत मूजिबि शहज़ादो साहिबु अची गारियुनि में छुटो। लेक्चरर ॿुधंदो रहियो। नेठि शहज़ादे बस कई ऐं चयाईं हिन खे वठी वञूं, वञी ठीकु करियोसि। बस अखिचिम में अलाए छा थी वियो, सॼी डेवड़ीअ में धाड़ धाड़ पइजी वई। लेक्चरर टपो ॾेई शहज़ादे साहिब खे लत हणी कुर्सीअ तां किराए विधो। साहिबु रिस्की टेबल हेठां लिको। हिन पुठियां 2-3 लतूं हणी कढियसि। असिस्टेंट झरणु आयुसि, उनखे ठौंशे सां किराए विधाई। दहशत छांइजी वई, केरु वेझो न अचे। हिन साहिब जी न नंढी छड़ी न वॾी। आख़िर मुड़ुस खे झलियाऊं ऐं वठी वञी उघाड़ो करे दसे माण शुरू कयाऊंसि। मुनू कलाक वलर कोतन जो मारींदो रहियुसि, को संद कोन छॾियाऊंसि। सॼो रतो रत थी वियो। नेठि जॾहिं मारे साणा थी पिया तॾहिं खणी वञी वॾे साहिब अॻियां पेश कयाऊंसि। उन चयसि तूं पढ़ियल ॻढ़ियल माण्हू थी करे उहा हरकत छो कई? चयाईं जेको मूंखे बेइज़त कंदो उनजी मूं वटि इज़त सलामत कान रहंदी। ऑफिसर ते हमले करण जो केस हलाए 30 फटकनि जी सज़ा ॾिनाऊंसि। ॿिए ॾींहुं आणे टिकटिकीअ ते चाढ़ियाऊंसि। बरख ॿ करे 30 फटका हयाऊंसि। उफ़ बि कोन कयाईं। स्ट्रेचर खणी आया, लत हणी परे करे छॾियाईं। पाणे ई पंधु करे हलणु लॻो। वञी बंदि वार्ड में बंदि कयाऊंसि। उते चयाऊंसि त रुॻो वात सां चओ त मूंखे अफ़सोस आहे, मूंखे माफ़ु करियो, त पोइ जेका सहूलियत चई सां ॾींदासूं। हिन चयो सहूलियत छाजी? मूंसां जेको टिण कंदो तंहिंखे आउं कॾहिं बि न छॾींदुसि। महीनो 2 पूरियूं वेठा हुअसि। आख़िर कक थी बंदि वार्ड मां कढियाऊंसि। हाणे को बि अमलदार साणसि टिण कोन करे। बाबा पुट खां सवाइ साणसि ॻाल्हाए कोन। डिप्टी साहिबु उन पासे मुंहुं बि कोन करे। उन समूरी ॻाल्हि जे उन नंबरदारनि तस्दीक कई जन खेसि माण में हिसो वरितो हो या जन वटि हू बंदि वार्ड में बंदि हो। सोचियुमि त वाक़ई माण्हू कपह खां कोरो ऐं लोह खां बि ॾाढो आहे। जे भाड़ियो थिए त पंहिंजे क़ाइद जे कातिलनि जा बूट चटींदड़ भाड़ी जे भाड़ियो थिए त पंहिंजे क़ाइद जे कातिलनि जा बूट चटींदड़ भाड़ी सिंधी वॾेरो बणिजी वञी। ऐं जे मुड़ुसु थिए त ॾाहो दोदो दरिया ख़ान मखदूम बिलावल सूफ़ी शहीद होशू
पीर सिबतुल्ला शाह, हेमू कालाणी, नज़ीर अब्बासी, भुट्टो ऐं अलाए छा छा बणिजी वञे। माण्हूअ जी बुलंदी तोड़े पस्ती केॾी न अथाह आहे। जे पस्त थिए त यज़ीद, चंगेज़, हलाकू, हिटलर, मुसोलिनी, अमरीकी साम्राजी बेगन थी पए, ऐं जे बुलंद थिए त गौतम, ईसा, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुकरात, अरस्तु, स्पार्टेक्स, मार्क्स, लेनिन, माऊ ऐं होचिमी थी पवे।